अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स एंड वेलकम टू इन्फोडेस्क। दोस्तों तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड सीखी रहिया आहियो। हीअ तव्हांजे साम्हूं माइक्रोसॉफ्ट वर्ड खुलियल आहे जंहिंमें कुझु तहरीर लिखी रखी आहे। हिन वीडियो में तव्हांखे उन तहरीर खे सिलेक्शन करण खे ॿुधाइबी, कीअं सिलेक्शन कबी आहे, माउस सां सिलेक्शन करणु सेखारिबी, कीबोर्ड सां सिलेक्शन करणु सेखारिबी। हिन में जेके प्रूफिंग जे जेके एरर्स आहिनि उहे एरर्स तव्हांखे रिमूव करणु उहे ॿुधाइबा। ऐं उनखां अलावा फाइल खे सेव करणु ऐं साॻी फाइल खे कुझु चेंज करे उनमें सेव करणु, वरी ॿिए नाले सां सेव करणु, इहो ॿुधाइबो। त ॾिसो, जॾहिं असां पैराग्राफ लिखियल आहे या तहरीर असीं लिखंदा आहियूं त जॾहिं हीअ लाइनूं टे चार जेके लाइनूं हीअ लिखियूं आहिनि इहे विदाउट इंटर जे लिखियूं आहिनि, मीन्स इंटर हिन में नाहे दॿायल। ऐं जॾहिं फाइनल में असां सॼो मुकमल कयो आहे हिकिड़ो तहरीरी जेको टुकड़ो, तॾहिं इंटर दॿायोसीं त इहो हिकिड़ो पैराग्राफ थी वियो। हाणे पैराग्राफ जी जेका सिलेक्शन आहे उहा बि माइक्रोसॉफ्ट जेको वर्ड आहे उहो उन बिहेव सां करे थो। सपोज हीअ हिकु सॼो लाइन आहे, असीं माउस सां कंहिंखे सिलेक्ट कयूं था त डबल क्लिक कंदासीं त पोइ हीअ सिलेक्ट थी वियो, वर्ड सिलेक्ट थियो। जॾहिं हिन ते डबल क्लिक कंदासीं त वर्ड सिलेक्ट थियो, जॾहिं हिन ते डबल क्लिक कंदासीं त वर्ड सिलेक्ट थी वेंदो। जेकॾहिं असांखे सॼी लाइन सिलेक्ट करणी आहे माउस सां त पोइ असीं ट्रिपल क्लिक कंदासीं, मीन्स टे दफ़ा, हिकिड़ो ॿ टे, टे दफ़ा क्लिक करण सां सॼी लाइन सिलेक्ट थी वेंदी। ईअं जो ईअं हीअ सॼो पैराग्राफ आहे, इहो टे दफ़ा क्लिक कंदासीं त सॼी लाइन सिलेक्ट थींदी। असांखे कीअं पैराग्राफ जी ख़बर पवंदी, उन करे माइक्रोसॉफ्ट वर्ड पैराग्राफ सिंबल बि असांखे ॾिए थो। जॾहिं पैराग्राफ सिंबल ते हिते क्लिक कंदासीं त असांखे जेके सिंबल्स जेके बि आहिनि उहे असांखे शो कराईंदो आहे। त हीअ सिंबल असांखे शो कराए पई, हिते ते इंटर दॿियल आहे। जॾहिं विच में जॾहिं हिकिड़ो वर्ड लिखी ऐं ॿियो वर्ड लिखण जे लाइ विच में स्पेस दॿाईंदा आहियूं, उहो वर्ड डॉट सां शो थी पियो। डबल क्लिक सां ॾिसोसि हर लफ़्ज़ सिलेक्ट थिए पियो, जॾहिं त टे क्लिक सां पैराग्राफ सिलेक्ट थी वियो थो। अच्छा, ॿियो ॾिसो, जॾहिं असीं हिन ते सिलेक्ट करंदा कंहिं शइ खे त असां अॻियां हिकिड़ा हीअ मिनी टूल बार शो थी वेंदो। असीं जेकॾहिं हिन खे नथा चाहियूं त इहो हुजे त हिन खे असीं डिसेबल करे सघूं था, हिन मिनी टूल बार खे। मिनी टूल बार खे डिसेबल करण जे लाइ फाइल मेन्यू में फाइल मां ऑप्शन ते क्लिक करियो। ऑप्शन मां हीअ ॾिसो, हीअ टेब्स हूंदा आहिनि, हिन टेब मां जनरल सिलेक्ट थियल हुजे। जनरल सिलेक्शन में ॾिसंदा त शो मिनी टूल बार, इन जे टिक मार्क ते जेको चेक आहे इन खां हटाए छॾियो टिक मार्क ऐं ओके करियोसि। हाणे इहो मिनी टूल बार शो न थींदो। तव्हां टे क्लिक करियोसि, पैराग्राफ सिलेक्ट कयोसीं, न थियो सिलेक्ट। जेकॾहिं माउस सां मैन्युअली सिलेक्ट कंदासीं तॾहिं बि इहो पैराग्राफ नथो शो थी वियसि। अच्छा, कीबोर्ड जी सिलेक्शन जे लाइ असीं छा कंदासीं, कीबोर्ड मां शिफ्ट दॿाए वेंदासीं ऐं जिते कर्सर हूंदो, कर्सर खां पोइ ॾिसो शिफ्ट दॿाए वियो ऐं पोइ हीअ तव्हांजी सिलेक्शन थींदो। हीअ ॾिसो, हीअ कर्सर आहे, कर्सर हिते रखियलु आहे, असीं मथां क्लिक कयूं था सिलेक्शन मथे थी वई, जॾहिं हेठि क्लिक कंदासीं त सिलेक्शन हेठि थी वेंदी। जिते असांजो कर्सर हूंदो उतां खां असीं शिफ्ट जी दॿाए वेंदासीं त हुन सां सिलेक्शन थींदी। ॿियो इहो तरीक़ो आहे, शिफ्ट दॿाए कीबोर्ड मां एरो कीज़ आहिनि जेके तीर वारा बटण आहिनि, इन्हनि तीरनि जे बटन सां असीं ॾिसो सिलेक्शन करूं था, हीअ थिए पई हिकु हिकु अखर जी सिलेक्शन थिए पई। जॾहिं कंट्रोल दॿाए वेंदासीं त पोइ लफ़्ज़ जे हिसाब सां सिलेक्शन थींदी। ॾिसोसि, हाणे अचूं था ॿिए टॉपिक ते, त हीअ जेके एरर्स जेके ॻाढ़ियूं लाइनूं शो कराए थो, इहे कीअं रिमूव कजनि। इन जो हिकिड़ो आसान ऐं सादो तरीक़ो इहो आहे त असीं जीअं लफ़्ज़ ते ग़लती आहे जेका स्पेल जी, उन ते राइट क्लिक कंदासीं। राइट क्लिक करे हेठां जेको बि पहिरियों वर्ड सजेशन वारो घणो करे उहो ई करेक्ट हूंदो आहे, न पोइ हिते सजेशन वारा वर्ड ॾिए थो, उन ते असीं क्लिक कंदासीं त उहो लफ़्ज़ सही थींदो हलियो। त असीं कंहिं बि वर्ड ते क्लिक करे असीं सही करे सघूं था। उनखां अलावा ॿियो तरीक़ो इहो आहे त असां स्टेटस बार में ही प्रूफिंग एरर्स जेको ऑप्शन आहे, हाणे जंहिं लफ़्ज़ सां सिलेक्ट कंदो उहो सिलेक्शन थी वेंदी हली। ऐं हितां जॾहिं हीअ असांखे लफ़्ज़ मिलियो त हेठि लिखियल आहिनि चेंज ऐं चेंज ऑल में चेंज ते क्लिक कंदासीं त चेंज थींदो हलियो। हिन चेंज ते क्लिक कयोसीं। असां ॾिसो, जेकॾहिं लफ़्ज़ तव्हां कयो आहे, तव्हां चाहियो त ॾिसो पिया त इहा स्पेल जी ग़लती आहे, लेकिन हेठियां इन जी माना बि तव्हां ॾिसी सघो था। हीअ असांखे माइक्रोसॉफ्ट वर्ड माना मुख़्तलिफ़ ॾिए थो। माइक्रोसॉफ्ट वर्ड हिकिड़ो बहितरीनु पावरफुल टूल ॾिए थो प्रूफिंग जो, जंहिंमें हिकिड़ी बहितरीनु डिक्शनरी हूंदी आहे जंहिंमें न सिर्फ़ु माना हूंदी आहे, हम माना जेके लफ़्ज़ उहे हूंदा आहिनि, बल्कि प्रोनाउंसिएशन बि हुन में हूंदी आहे। हीअ ॾिसो, जेकॾहिं स्पीकर नाले ते क्लिक कंदासीं असांखे प्रोनाउंस करे ॿुधाईंदो। ॿुधाए पियो क्राइटेरियन लफ़्ज़ आहे तव्हांजो जंहिंजी हीअ माना आहे ऐं हिन मां तव्हां चेंज कयो। असां चेंज की त क्लिक कयोसीं, हिन ते जॾहिं चेंज ते क्लिक कयोसीं ऐं अहिड़ी तरह असीं सभई जेके एरर्स आहिनि उहे चेंज करे सघूं था। जॾहिं त हीअ जेका ब्लू लाइन शो कराए पई एरर्स, ग्रामेटिकल एरर्स शो कराए पई, जेके असीं फ़िलहालु इग्नोर था करियूंसि। अहिड़ी हिसाब सां जॾहिं असीं हिकिड़ी स्टैंडर्ड डॉक्यूमेंट विदाउट जेको आहे कंहिं बि ग़लतियुनि खां पाक असीं ठाहे सघूं था। त दोस्तों, हीअ फाइल सेव थियल आहे ऑलरेडी सिंपल पैराग्राफ जे नाले सां, जंहिंमें एरर्स हुयूं। इनखे अञा हेसि ताईं शो सेव न कयो आहे। त असीं फाइल मां जेकॾहिं सेव ते क्लिक कंदासीं त इहा साॻी फाइल सेव थी वेंदी हली। हाणे
इहा फाइल में जिते जिते स्पेल जूं ग़लतियूं हुयूं उहे सही थियल आहे। जीअं असांजी चेंजिंग कई आहे उहा चेंजिंग असांखे शो करांदी। असीं माइक्रो हिन पैराग्राफ सिंबल खे ऑफ था करियूंसि। जेकॾहिं इन साॻी फाइल में चेंजिंग कयूं था, सपोज़ हीअ असीं चेंजिंग करूं था, असीं चाहियूं था त इहा फाइल जेका ओरिजिनल फाइल आहे इहा न वञे हिते हुजे, ऐं असां जेके चेंजिंग कयूं ॿी फाइल में, त उन जे लाइ असीं फाइल मां सेव एज़ ते क्लिक कंदासीं। सेव एज़ ते क्लिक करे पोइ असीं हिते लोकेशन सेट कंदासीं ब्राउज़ मां, या हिते जेके बि असीं करंट लोकेशन ॾिए थो असीं ब्राउज़ मां लोकेशन सेट करियूंसि था। सिंपल पैराग्राफ असीं 2 ते ॾियूंसि था ऐं एंटर कयोसीं। हाणे हीअ फाइल ॾिसो सिंपल पैराग्राफ 2 जे नाले सां सेव थी वई। जॾहिं त असांजे ओरिजिनल जेका फाइल आहे उहा असीं ओपन था करियूं हिते, ऐं ओपन करे हिते ॾिसो सिंपल पैराग्राफ, ही सिंपल पैराग्राफ आहे असांजी ऐं हू सिंपल पैराग्राफ 2 आहे। हाणे हिते माइक्रोसॉफ्ट जो 2 फाइलूं खुलियल आहिनि। असीं ॿिन्ही खे हिकिड़े टाइम ते कीअं ॾिसी सघूं, उन लाइ असां माइक्रोसॉफ्ट जी वर्ड जी विंडो आहे, इनखे रिस्टोर कंदासीं। हीअ ॾिसोसि क्लोज़ जे भर में जेको रिस्टोर जो बटन आहे इन ते क्लिक कयोसीं त हीअ नंढी थी हली। जॾहिं त माइक्रोसॉफ्ट वर्ड जी ॿी विंडो खे बि असीं रिस्टोर कयूं था, हाणे इनखे अलॻि अलॻि करे असीं ॾिसी सघूं था। हीअ रिस्टोर आहिनि। हीअ असांजी आहे सिंपल पैराग्राफ आहे, हीअ असांजी सिंपल पैराग्राफ 2 आहे। त ईअं असीं हिकिड़ी फाइल हिकिड़े टाइम ते ॿिनि फाइलनि ते असीं कम बि करे सघूं था। हिकु रिस्टोर कयल फाइल खे मैक्सिमाइज़ जॾहिं कंदासीं त वरी साॻी पोजीशन में अची वेंदी हली। जॾहिं रिस्टोर कंदा आहियूं त भर में मैक्सिमाइज़ जो बटन हूंदो आहे। उनखे अलावा हाणे हिन फाइल खे क्लोज़ करे वरी ओपन करे ॾिसूंसि। जॾहिं क्लोज़ करणु चाहियूं था, असीं चाहियूं था त हीअ माइक्रोसॉफ्ट वर्ड जेका एप्लीकेशन आहे इहा क्लोज़ न थिए, जस्ट फाइल जेका इहा क्लोज़ थिए। उन लाइ फाइल मां क्लोज़ ते क्लिक कंदो त ॾिसो इहा फाइल क्लोज़ थी वई। वरी फाइल ओपन करण जे लाइ फाइल मां ओपन ते क्लिक कंदो त हिते रिसेंट में शो थियनि थियूं। तव्हां कंप्यूटर ते ब्राउज़ करे बि खणी सघो था पंहिंजी फाइल। असीं सिंपल पैराग्राफ खणूं 1 या 2 खणूंसि था, असीं 2 खणूं था। ॾिसो हीअ असांजी फाइल हिते मौजूदु आहे। दोस्तों हिन लेसन में तव्हांखे सिखी वरितो त माइक्रोसॉफ्ट वर्ड प्रूफ एरर कीअं रिमूव कजनि, सिलेक्शन कीअं कजेसि, ऐं उनखां अलावा तव्हांखे इहा ख़बर पइजी वई त फाइल खे कीअं सेव कजे, ओपन करणु ऐं क्लोज़ करणु तव्हां इहे ऑप्शन सिखिया।